तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी भी तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं इन वीडियो में दोस्तो। ऐं तव्हांखे हीअ बि ॿुधाईंदासीं त तकरार ड्रामे में अॻिते कुझु सीन जेका डिलीट कया विया आहिनि, छो कया विया आहिनि, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। थोरो इन खे आराम सां ॿुधो ऐं हीअ नंढड़ी वीडियो आहे 2 मिंट जी, पूरो ॿुधो, तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। अगरि नवां आया आहियो असांजे चैनल यूट्यूब शायदि कोसो वीलॉग ते इन खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तो नेक्स्ट एपिसोड में। पहिरीं ॻाल्हि त लाला जो छा थींदो, हाकिम ज़ादी छा लाला सां शादी कराई वेंदी या वरी हाकिम ज़ादी खे दफ़न करे छॾींदो जावल खान, या अकबर सां या सलीम सां शादी कराईंदो। तव्हांखे इहो ॿुधायूं दोस्तो, फ़िलहाल 2-3 केसनि ताईं हाकिम ज़ादी हिते हूंदी, इन खे न मारींदो न कंहिंसां शादी कराईंदो जावल खान। हाकिम ज़ादी हिकु वरी ॿियो कमु रखियो आहे पंहिंजी भाइटी खे, यानी सिजाल खान जी धीउ खे, जेको आहे वरगलाए थी, जेका कदम पाण खयां अहिड़ा कदम हुनखे बि खणण ते मजबूर करे थी। अहिड़ियूं औरतूं ईअं ई कंदियूं आहिनि, ठीकु आहे, जहिड़ो पाण हूंदियूं आहिनि ॿियनि खे बि अहिड़ो ई सबक़ु पढ़ाईंदियूं आहिनि जीअं हुन पाण कदम खयां आहिनि, पाण बेइज़ती थी आहे सॼे मुल्क में। हाणे वरी पंहिंजी भाइटी खे बि चवे थी इहो कदम खण। हे लानतीर औरतां आहिनि, इन्हनि जे करे हिन ड्रामे में इन जो किरदारु रखियो वियो आहे। ज़माने में माशरे में अहिड़ियूं औरतां हली रहियूं आहिनि, पाण त गंदियूं थींदियूं आहिनि, ॿियनि खे बि गंदो कंदियूं आहिनि, ठीकु आहे न दोस्तो। ऐं ॿियनि खे बि अहिड़ो सबक़ु ॾींदियूं आहिनि जहिड़ो असां कयो आहे, तव्हां बि अहिड़ो क़दम खणो। लेकिन किनो किरदारु आहे इहो। ऐं ॿी ॻाल्हि त फ़िलहाल इन खे मारींदो कोन सिजाल खान, हिते ई हूंदी माशरे में, मतिलबु घर में ई हूंदी। ऐं मूसा जी हाली जेको आहे पासो झलींदो सिजाल खान, मूसा जो पलांद वठण जे लाइ मूसा सां गॾु रहंदो ऐं उन जे लाइ प्लेनिंग ठाहींदा त नवाब खान जहिड़े उठ खे कीअं झुकायूं। ऐं फ़िलहाल लाला न हेॾो जो न होॾो जो, लाला सां फ़िलहाल त शादी हाकिम ज़ादी कान थींदी। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।